क़ौमी असम्बली जो इजलास राजा परवेज़ अशरफ जो ख़िताब। एक अवामी लीडर अवाम के आइन ॾिनो इहो चवण आहे राजा परवेज़ अशरफ जो। अवां खे अपडेट ॾे रहिया आहियूं इस्लामाबाद खां। आइनी तरमीम हिन पार्लियामेंट जो हक़ आहे। सुधारा आइनी तरमीम सां ई अची सघनि था। बदकिस्मती सां सुठे कम खे सियासत जे वर चाढ़ियो वेंदो आहे। माज़ी में कोशिश कई वई त हुकूमत खे हलण न ॾिनो वञे। एक वज़ीर आज़म के घर मोकिलियो वियो, केस बि दाख़िल कया विया। ख़बर मां सां शेयर कई पिया। क़ौमी असम्बली जो इजलास राजा परवेज़ अशरफ जो ख़िताब। हिकु अवामी लीडर अवाम खे आइन ॾिनो। राजा परवेज़ अशरफ जो चवणु आहे त आइनी तरमीम हिन पार्लियामेंट जो हक़ आहे। सुधारा आइनी तरमीम सां ई अची सघनि था। बदकिस्मती सां सुठे कम खे सियासत जे वर चाढ़ियो वेंदो आहे। माज़ी में कोशिश कई वई त हुकूमत खे हलण न ॾिनो वञे। हिकु वज़ीर आज़म खे घर मोकिलियो वियो, केस बि दाख़िल कया विया।